खे अॻिते आणियूं, उन्हनि खे उन्हनि जे हुनर खे उजागर करे अॻिते ॾेखारे ऐं उन्हनि खे रोज़गार ॾियूं। जीअं असां हिते ॾिसो एप्लिक डिज़ाइन जूं मुख़्तलिफ़ शयूं असांजूं ठहियल रखियल आहिनि जेकी असांजूं बिल्कुलु थियणु खपनि। कोरोना एॾी महामारी में असांखे मास्क जी ज़रूरत पए थी, इलाही भीड़ूं लॻी पियूं आहिनि। हिन भीड़ में मास्क पाइणु ज़रूरी आहे जीअं त असां कोरोना जे ख़तरनाक बीमारी खां बची सघूं। कहिड़े क्लास में पढ़ो था? क्लास 2। हिते छा लॻायो आहे? स्टेशनरी ऐं कपिड़ा विकिणण जे लाइ। स्टेशनरी जो मटीरियल रखियो आहे ऐं असांजे क्लॉथ आहिनि, असांजो बुटीक आहे, उन्हनि जे तरफ़ां असां स्टॉल हयो आहे। ऐं हथ जा ठहियल आहिनि? जी न, हथ जा बि ठहियल आहिनि ऐं रेडीमेड बि आहिनि। असां हिन मां इहे फ़ाइदा वठंदासीं त जेको असांजे कॉलेज में आर्ट्स जो सभु कुझु आहे, मतिलबु असांजी छोकिरियूं जेको कुझु ठाहींदियूं आहिनि उहो मीडिया ते अचे। इलाही स्टॉल्स लॻाया विया आहिनि, कपिड़नि जा बि आहिनि ऐं हथ जा हैंडमेड जेके गोट्स हूंदा आहिनि उहे आहिनि। मक़सदु इहो त वठनि ऐं असांजी जेके कॉलेज में थिए त सभु कुझु इहो अॻिते वधे, सभिनी खे ख़बर पए। इन कॉलेज में इलाही सुठी शयूं पाण बि छोकिरियूं हथ जूं ठाहींदियूं आहिनि। इसलिए हमने रखी क्योंकि हम आगे चल के ऐसी चीजें बनाएंगे ताकि हमारी ये चीजें प्रमोट हो घर पे। जैसे घर के लिए मतलब आजकल की मतलब मर्द है ना, तो हम लोग ऐसे करते हैं कि वुमेन्स भी ऐसा करें, काम करें और चीजें बेचें। वुमेन्स को भी हक मिले कि मतलब सारी चीजें करने का, तो इट्स मतलब राइट्स फॉर वुमेन्स। और ये हमने बनाए हैं और हम कहते हैं कि और भी लड़कियां आए इसमें, वैसे कम आती हैं। तो हाथ की कौन कौन सी चीजें रखी हुई? ये हमने डॉल्स बनाई हैं, ये डस्टबिन हैं जो हमने हाथ से खुद ही बनाए हैं, कितने प्यारे लग रहे हैं। और फ्लावर्स हैं और ये सारी चीज हमने खुद ही बनाई हैं। जैसे देखें मैंने आर्ट्स का वो बनाया है, पूरे कैनवस पे आर्ट किए हैं। ये सारी चीजें इसी में होनी चाहिए। जी बहुत होनी चाहिए। कैमरामैन आफ्ताब अल संगड़ खान।